दौलतपुर सिफन भरिसां क़दीमी वॾी आबादीअ वारो ॻोठु लाइक राहो मसइलनि जे वर चढ़ी वियो आहे। बुनियादी सहूलियत न हुअण सबबि ॻोठाणा सरापा एहतिजाज। मीडिया अॾो दाहींदे वधीक चयो त असांजे हिन क़दीमी आसारनि वारे ॻोठ में सिहत जी का बि सहूलियत नाहे। ॻोठ में प्राइमरी स्कूल आहे जंहिं में उर्दू ज़बान में उस्ताद मिलियल आहे। असांजा ॿार सही तरीक़े सां सिंधी नथा पढ़ी सघनि। हुननि चयो त जेकॾहिं ॿारनि खे सिंधी न ईंदी त उर्दू जल्दी कीअं सिखंदा। उन लाइ असांखे सिंधी उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे ऐं असांखे ॻोठ में नियाणियुनि लाइ गर्ल्स स्कूल जी बिल्डिंग ॾेई महिनती लेडी टीचर्स ॾिनी वञे। असांजे ॻोठ जी सवें नियाणियुनि जी तइलीम तबाह थियण खां बचाई वञे। आख़िर में ॻोठाणनि हुकूमत सिंध तइलीम जे सूबाई वज़ीर, सिहत खाते जे वज़ीर ऐं पब्लिक हेल्थ खाते ज़िले शहीद बेनज़ीराबाद जे आला इख़्तियारनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त असांजे ॻोठ जी सर्वे कई वञे। असांजे ॻोठ जा जाइज़ मसइला हल करे ॻोठ खे घुर्बल बुनियादी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। न ॻोठ जा जेके बुनियादी मसइला आहिनि, हिते ड्रेनेज सिस्टम न आहे। उन खां पोइ सीसी ब्लॉक हेसि ताईं कंहिं कोन चूंडियल नुमाइंदे करायो। उन सां गॾोगॾु जेको हिते मासूमनि जो मुक़ाम आहे त उतां खां अॻे ई उनखे चौदीवारी न आहे। जेको मुंहिंजे ॻोठ जो स्कूल आहे उन ॻोठ में उस्ताद उर्दू स्पीकिंग वारो ॾिनो आहे। हालांकि ही बहिराड़ी आहे ऐं बहिराड़ीअ में उस्ताद सिंधी हुजणु घुरिजे, छो त अक्सर ॿारनि खे पंहिंजी ॿोली बि सम्झ में कोन थी अचे त भई उर्दूअ जी ॿोली किथां सम्झंदा। ऐं रस्ता बि कोन्हे, अस्पताल बि कान्हे का, पाणी सहूलियत कान्हे का। हिते अक्सर ॿारनि खे बीमारियूं थियनि थियूं, वॾनि खे बीमारियूं आहिनि सदाईं खां, छो त 20 सालनि खां पाणी 30 खां बंदि आहे। उन जे करे जेके जर जा पाणी